अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां यहाँ जावेद लगारी ऐं अमी ॾिसी रहिया आहियो काश न्यूज़। दोस्तो, बरसातनि खां पोइ जेको नकली दवाउनि ज़रिए डिस्ट्रिक्ट घोटकी, न सिर्फ़ु डिस्ट्रिक्ट घोटकी बल्कि पूरे सिंध जी फसलनि खे जेको कापारी धकु रसियो आहे, जेको कपाह जो फसल तबाह थी चुको आहे ऐं उनखां पोइ जेके पैदा थींदड़ ख़दशात आहिनि या जेको मामलात आहिनि उन ते असां अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। मुंहिंजे स्टूडियो में मुंहिंजा महिमान आहिनि मज़दूर इतिहाद ऐं फेडरेशन सां तालुक़ु रखंदड़ डेहरकी यूनियन रेडी यूनियन जो प्रेसिडेंट जनाब मोहम्मद सादिक लगारी साहब। सादिक साहब, वेलकम चऊं था तव्हांखे प्रोग्राम में। ऐं उन सां गॾोगॾु काश न्यूज़ डेहरकी जो असांजो रिपोर्टर जनाब ज़फ़र समझो साहब बि असांजे स्टूडियो में मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम ज़फ़र साहब। सादिक साहब, तव्हां खां पहिरियों सुवाल मुंहिंजो इहो आहे त जेके ही नकली दवाउनि जे करे जेको असांजे डिस्ट्रिक्ट घोटकी, न सिर्फ़ु ज़िले घोटकी में बल्कि पूरे सिंध अंदरि जेको कपाह जी फसल खे कापारी धकु रसियो आहे, अगरि ईअं खणी चइजे त 99% जेको आहे उहो कपाह जो फसल तबाह थी चुको आहे, त इहो बि ग़लति न हूंदो। इन ते तव्हां छा चवंदो, इन जो सबबु छा आहे, इन जो तदारुक कीअं थियणु घुरिजे? महिरबानी जावेद साहब तव्हांजी। तव्हां सॼी सिंध जे अंदरि तव्हां हिन दफ़ा ख़ासि तौरु ॾिठो आहे त लॉकडाउन जे करे जेका ॿाहिरि मुल्क खां दवायूं न पिया आयूं ऐं असांजे पाकिस्तान जे अंदरि जेका वॾा वॾा ताजिर आहिनि उन्हनि छा कयो, पंहिंजे हथ जूं नकली दवाऊं ठाहे करे ख़ुसूसन असांजे घोटकी ज़िले डिस्ट्रिक्ट घोटकी में ऐं ख़ुसूसन सॼी सिंध जे अंदरि उन्हनि मोकिलियूं, जंहिंजी दवायूं उन्हनि में ज़हर हुयो कोन, जंहिंजे करे हीअ वॾी तबाही आई आहे। ॿिए नंबर ते उन्हनि बिज बि नकली असांखे ॾिना ऐं उनखां पोइ ज़राई दवाऊं बि नकली ॾिनूं ऐं उन सां गॾोगॾु उनजा जेका उनजे मथां जेको माण्हू मोकिलियाऊं उहे बि न तजुर्बेकार हुया, जंहिंजे करे ही सॼी तबाही आई आहे। जिते असांजो 35 मण फसल लहंदो हुयो उते असांजो 1 मण ऐं 3 किलो बि कोन थो अचे, 1.5 मण वधि खां वधि 2 मण अचनि था। इहा वॾी मां वॾी असांजी हिकिड़ी आफ़त आहे घोटकी ज़िले जे अंदरि, न बल्कि सॼी सिंध जे अंदरि हिकु तबाही आहे, जंहिंजो कारण वॾे में वॾो जेको आहे ज़रई दवाऊं नकलियुनि में बि कुझु त हूंदो आहे, पर हीउ सॼो पाणी हुयो जेको हिननि पाण ठाहे करे हिते हिन ॾिनो पिए, जंहिंजा ज़िम्मेवार जेका आहिनि इहे वॾा वॾा डीलर आहिनि जेका ज़रई दवाऊं विकिणो कंदा आहिनि। अच्छा ज़फ़र, त ज़ाहिर दौरान कवरिंग तव्हां अक्सर इन ते प्रोग्राम कंदा रहिया आहियो, तव्हां स्ट्राइक बि ॾिसंदा आहियो, तव्हां एहतजाजनि में वेंदा आहियो, कवर कंदा आहियो, त जेको हितां जो अबोझ सिंधी आहे, अबोझ ग्राहक आहे, जंहिंखे असल नकल जी सुञाण न आहे, यानी उनखे इहा ख़बर न आहे त हीअ असली पैकिंग आहे या नकली पैकिंग आहे, या उनजो जेको फसल तबाह थी चुको आहे, उन्हनि ते उन्हनि जा तासुरात छा हूंदा आहिनि, उन्हनि जा व्यूज़ छा हूंदा आहिनि? महिरबानी जावेद भाई, असल में जॾहिं असां हिननि आबादगारनि जा एहतजाज वग़ैरह रिकॉर्ड तकरीब में कंदा रहंदा आहियूं, उन्हनि में हिननि जो इहो ई चवणु आहे त माना जेको डीलर ऐं जेकी इंतिज़ामिया आहे उन्हनि जी मिली भगत जे करे जेको असांखे माना नकली ऐं ग़ैर मयारी ॿिज ऐं जेको आहे दमो मिलनि थियूं, जंहिंजे इस्तेमालु करण सां असांजो जेको थोरो घणो फसल थियलु हूंदो आहे, जंहिं महिल असां दवा इस्तेमालु कंदा आहियूं या खाद ॿिज खाद कंदा आहियूं त उहो ई माना ख़तमु थी वेंदी आहे। हुननि जो माना इहो ई असां ॾिठो आहे त उन्हनि जो इहो ई हूंदो आहे त माना डीलर ऐं ज़िले इंतिज़ामिया जेकी आहे उहे मिली भगत करे डीलरनि खां, ऐं जॾहिं बि असांजा एहतजाज थींदा आहिनि डीलर वग़ैरह मुंहिंजे चेकिंग करण वारा ईंदा आहिनि त उहे बि उन्हनि सां मिली करे माना छड़ो ख़ाली चकर ॾिनियूं ॾिसण जो मीडिया खे ॾेखारण जे लाइ, माना जेको आहे अहिड़ो को प्रोग्राम कयो हलिया वेंदा आहिनि, माना उन्हनि को अहिड़ो कार्रवाई न कई आहे, जंहिंजे करे जेका न असांजा फसल माना ख़तमु थी विया आहिनि ऐं असां करोड़नि में कर्ज़ा ई थी विया आहियूं ऐं असांजा बचनि जो पेट गुज़र बि जेको आहे ॾुखियो थी वियो आहे। हुननि जो माना इहो ई इल्ज़ाम रहियो आहे त माना ज़िले इंतिज़ामिया जी मिले भगत जे करे जेको आहे असांजो नुक़सानु थियो आहे, न ग़ैर मयारी ॿिजनि जे करे। अच्छा, ग़ैर मयारी ॿिजनि जे करे। सादिक साहब, तव्हां जे प्लेटफॉर्म तां सुभाणे हिकिड़ो एहतजाज बि रथियल आहे, हिकिड़ो सेमिनार बि रथियल आहे, इन हवाले सां तव्हां खां सवाल इहो कंदुसि त जेको नुक़सानु थियो आहे, जेको कापारी धकु रसियो आहे असांजे ज़मींदार खे, हितां जे राहक खे, जिन्हनि जो छो त जंहिं डिस्ट्रिक्ट सां असांजो टच आहे, तालुक़ु आहे, उनजो 99% जेको सिस्टम आहे उहो असांजी ज़रात ते हूंदो आहे, यानी अगरि कपाह बहितर थिए थी त शहरनि में पैसो अचे थो, इन्वेस्ट थिए थी, कारोबार वधे थो। हाणे त जॾहिं फसलनि जी हालति तव्हांजे आॾो आहे, तव्हां पाणी चयो त 1.5 मण 1.25 मण एकड़ लहे थो पियो, त जो कोई नुक़सानु रसियो आहे ज़मींदारनि खे, इन जो तदारुक कीअं थींदो? जावेद साहब, वरी ॾाढो तव्हां अहम सवाल कयो आहे। असां वॾे गौर वीचार खां पोइ असांजी तंज़ीम आहे अवामी वर्कर वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन सिंध, जेकी सॼे सिंध ते मुश्तमिल आहे। असां ई उन प्लेटफॉर्म ते एहतजाज असांजो मुख़्तलिफ़ आबादगार तंज़ीमूं करे रहियूं आहिनि ऐं उन्हनि जा एहतजाज जेका आहिनि बहितरीनु माना निकिरी आया आहिनि घरनि मां।
पर असां इहो सोचियो आहे त सुभाणे हिकिड़ो असां ओपन इजलास घुरायो आहे जंहिंमें आबादगार तंज़ीमूं बि ईंदियूं असांजूं ऐं उन में हारी बि ईंदा, असां सियासी समाजी सोच रखंदड़ बि ईंदा, समाजी वर्कर बि ईंदा, वुकला खे बि असां दावतूं ॾिनियूं आहिनि, ॿियनि दोस्तनि खे बि दावतूं ॾिनियूं आहिनि। अचो त इन इशू खे कीअं जेको आहे सॉल्व कजे। हाणे 3 चीज़ां जेके आहिनि अहम आहिनि हिन मसइले ते वञे। नकली ज़रई दवा जे करे असांजो फसल तबाह थियो। फसल तबाह थियण खां पोइ असां जेका विहाज जेकी लानत आहे, सूद जेकी लानत आहे, उहा हिन टाइम जेको आहे अॻियां दीवान हुजे या केर बि हुजे जेको ॾियण वारो आहे उहो त ॾिए थो, पर उन जे अॻियां जेका दलाल मुक़ररु थियल आहिनि या जंहिंखे चइजे त उन्हनि जा पार्टनर जंहिंखे चइजे या उन्हनि खे मुख़्तलिफ़ तव्हां ॾेई सघो या कमीशन खोर चइजे, जेका उहे असांजा अॻियां मुस्लमान या हुजनि या कोई ॿिया हुजनि उहे जेका अॻियां अचनि था। हाणे जॾहिं हिकिड़े ज़िमेदार हिकिड़े हारी वटि हिकिड़ी मण फुटी लथी आहे, उन ते कर्ज़ु जेको आहे 40 खां 50,000 या लख रुपया चढ़ी वियो आहे त उहो किथां ॾींदो? इन करे उनजो मिसाल इहो आहे त ताज़ो झेड़ा शुरू थी विया आहिनि असांजे ज़िले जे अंदरि, ख़ुसूसन ज़िले जे अंदरि जॾहिं 62 माण्हू जेको आहिनि कमीशन वारा उहे वठणु वञनि था उन्हनि खां त तव्हां ॾियो असांखे तव्हां ॾे कर्ज़ु आहे, त हू किथां ॾियनि? इन करे कई दफ़ा उहो थियो आहे त झेड़ा बि शुरू थी विया आहिनि। वॾी ॻाल्हि इहा ई आहे त हाणे हिकिड़ी ज़रई दवा आहे तव्हां वटि, उनजो जेको आहे रेट जेको पोयों अचे थो पियो उहो अचे थो 150 जे रेट में अचे थो पियो। उनखां पोइ MRP जे लॻनि था त उनजो रेट बणे थो पियो, फ़र्ज़ु कर 200 लॻे थो पियो, और जॾहिं डीलर जेको आहे उहो पाण वरी कमीशन जेको 13% बि हणे थो उहो हणे थो, वरी जेको अॻियो डीलर जो जेको अॻियो जेको एजेंट आहे वरी उहो पंहिंजो कमीशन हणे थो पियो। हाणे सॼी कुल मिलाए करे तव्हां ॾिसो त अगरि 100-200 रुपए जी दवा आहे त हुनखे 1200 रुपए में पवे थी पई। वॾी ॻाल्हि इहा आहे त असांजे डेरकी हुजे या सिंध में हुजे, जेका ज़रई डीलर आहिनि उहे जॾहिं बोतलनि ते ज़रई बोतलूं जेकियूं आहिनि उन्हनि ते पंहिंजा रेट हणाइनि था, असां जहिड़े अबोज माण्हू जेका हारी आहिनि उन्हनि खे ॾेखारनि था पिया त हीउ ॾिसो साईं हीउ 1200 रुपए रेट लिखियो बीठो आहे, असां त लिखियो आहे, हीअ कंपनी लिखियो आहे, पर इहा तव्हां उन्हनि खे कहिड़ी ख़बर त हीअ कंपनी लिखियो आहे, इन्हनि पाण जेको प्रिंट करायो आहे हुतां। इहो वॾो रीज़न आहे। असां इन्हनि जे लाइ हाणे एहतजाज बि हलनि था पिया, उनखां पोइ जेको आहे अवाम निकिरी बि आई आहे। असांखे ख़दशो आहे त हाणे अची करे जॾहिं उहे 2 लफ़्ज़ वरी जेको ख़तरनाक लफ़्ज़ आहिनि, तव्हां असां हितां क़बाइली सिस्टम आहे तव्हां सॼो, जॾहिं उहे कर्ज़दार कर्ज़ु वठणु वञनि था त हू जॾहिं अॻियों जेको आहे ख़ामोश थी थो वेहे त 62 माण्हू जेका हूंदा आहिनि कर्ज़ु वठण वारा उहे ॿियो कुझु न चवंदा आहिनि, चवंदा आहिनि त बाबा पंहिंजी मई विकणु, धीउ विकणु, ॿार विकणु, जेको ॾे। सर इहो जेको आहे हिकिड़ी वॾी मां वॾी गार आहे जंहिं ते झेड़ा शुरू थी विया आहिनि, ऐं जहिड़ो थियण जो ख़दशो आहे त असां वटि क़बाइली झेड़ा न शुरू थी वञनि। इन इशुनि जे करे इन 3 इशुनि ते कर्ज़, ज़रई नकली भाण दवा, हिकिड़ो जेको फसल तबाह थियो आहे, 2 हिकिड़ो जेको आहे त हिन व्याज ऐं सूद जहिड़ी लानत खे कीअं रोकजे, इन 3 इशुनि ते असां सुभाणे जेको आहे असां घुरायो आहे। ऐं सुभाणे जेकी अहम मीटिंग घुराई आहे डेरकी प्रेस क्लब डेरकी में, उन जे असां थोराइता आहियूं उन्हनि दोस्तनि जा, उन्हनि असांखे बाक़ाइदा सहकार कयो आहे प्रेसिडेंट ऐं ॿियनि जेका आहिनि, असां उते घुराया त बाबा अचो त वेही करे हिन लानत खे कीअं रोकजे, न त ही घोटकी ज़िले सूमेत सॼी सिंध जे अंदरि तबाही ईंदी ऐं माण्हू विड़ी करे तबाह थींदा ऐं क़बाइली झेड़ा छुटा जेका अमन जो मसइलो पैदा थींदो। ऐं हिन खे हाणे जीए या एहतजाजनि सां गॾोगॾु हाणे कानूनी जेको आहे वे आहे, छो जो असल रोकणो कानून खे आहे, कानून खे हरकत में अचणो आहे, पर हिन टाइम कानून ख़ामोश बणियो वेठो आहे। कोई SDM हुजे, DC हुजे, तव्हांजा ॿिया हुजनि, उन ख़बर आहे त शरण बि विहाज हराम आहे, उनखां पोइ कानून जे अंदरि बि कोर्टनि जो फ़ैसिला आहिनि त विहाज हराम आहे, त बि हू एक्शन कोन था खणनि। इन करे सुभाणे असां जेको आहे इजलास घुरायो आहे ऐं उन जे इजलास में हिकमत अमली तय कंदासीं सभी गॾिजी करे, छो जो हीउ अकेले जो मुंहिंजो मसइलो न आहे। अकेले अवामी वर्कर वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन पंहिंजी मेज़बान आहे, सिर्फ़ु सभिनि खे गॾिजी करे असां हिकिड़ो हिकमत अमली तय कंदासीं त इन हिकमत अमली खे वठी करे असां कीअं झेड़नि खे बि रोकजे ऐं जेका आबादगारनि खे जेको लखनि रुपया किरोड़नि अरबनि रुपयनि जो नुक़सानु पहुतो आहे, जेका हाणे अचण वारे वक़्त में वधीक ख़तरनाक सूरत अख़्तियार कंदो, इन्हनि खे बि कीअं रोकजे। ज़रई बिज जेका ज़रई दवाऊं आहिनि इन्हनि खे बि जे क़ानूनी तरीक़े सां कीअं रोकजे। अच्छा, लास्ट में सादिक लगारी साहब, छो त तव्हां मरकज़ी जनरल सेक्रेटरी बि आहियो अवामी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जा, प्रेस क्लब डेरकी में तव्हांजो हिकिड़ो सेमिनार बि रखियलु आहे, उन हवाले सां छो त मुंहिंजो प्रोग्राम जो टाइम बि इख़्तिताम ते पुॼण वारो आहे, 1 मिनट जो कोई पैगाम जेको दोस्तनि लाइ तव्हां ॾियणु चाहियो था? पैगाम पहिरीं त अधु हिकिड़ी ॻाल्हि रहिजी वई, जेका हारी जेका न जेको ग्राहक आहिनि उन्हनि हाणे पंहिंजा माल खपाइणु शुरू करे छॾिया आहिनि। जॾहिं घर जे अंदरि उन गुज़र सफ़र ई ॾुध ते हुयो, उहे पंहिंजा माल खपाइनि था पिया, छाजे खां त उन्हनि खे कर्ज़ु ॾियणो आहे। जॾहिं माल वियो त उन खाइण पीअण जे लाइ मसइलो थींदो। पहिरीं त इहो मां रहिजी वई, मां सम्झां थो मां तव्हांखे ॿुधायां। ॿिए नंबर ते मां इहो चवंदुमि त जेका हारी आहिनि, आबादगार आहिनि असांजा, ज़िमेदार आहिनि असांजा, मां उन्हनि जे लाइ पैगाम ॾियां थो त दोस्तो घर वेहण सां कुझु कोन थींदो।
अचो त पाण गॾिजी करे सभई गॾिजी करे तहरीक हलायूं, इन विहाज जहिड़ी लानत खां छुटकारो हासिल कयूं। ऐं जॾहिं ज़रई दवाऊं पाण खे नकलियूं मिलियूं त अचो त गॾिजी करे गवर्नमेंट जेका आहे डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया जेका उन ज़रात जा ऑफिसर आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ पाण कानूनी तरीक़े सां कानून जे दायरे जे अंदरि रही करे अचो त एहतिजाज कयूं ऐं पाण आईंदा ऐं मुस्तक़बिल जे लाइ पाण खे बचायूं। ईअं न थिए त असां वटि फाका कशी वारी सूरत हाल हुजे ऐं सिर्फ़ु असां ॿुधंदा रहूं त अॼु सादिक लगारी ब्लैकमेलर आहे या सादिक लगारी छा कंदो या ईअं फलानो छा कंदो, फलानो तंज़ीम छा कंदो। न न, ईअं न कयूं। अचो त गॾिजी करे पाण जिदोजहद कयूं ऐं गॾिजी करे हिन इशू खे, हीउ इशू हिकिड़ो मुंहिंजो न आहे, अवामी वर्कर वेलफेयर जो न आहे, हीउ इशू पाण सभिनीनि जो आहे जावेद साहब। छाकाणि त शहर में कारोबार कंदड़नि जो बि आहे, जॾहिं ॿाहिरां खां इनकम ईंदी न त शहरनि में कारोबार करणु थींदा, असांजी माइशत तरक़ी कोन कंदी। इन करे जेको आहे गॾिजी करे जिदोजहद हलाइण जो टाइम अची वियो आहे ऐं कानूनी दायरे जे अंदरि रही करे असां जिदोजहद हलायूं ऐं इहा असां सभिनीनि ते फ़र्ज़ु आहे। असां सभिनीनि ते फ़र्ज़ु आहे। ही हुयो अवामी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जो जनरल सेक्रेटरी सादिक लगारी साहब। दोस्तों, काश इलाक़ाई सां गॾु इंशाअल्लाह ताला वरी कंहिं ॿिए इशू ते जेको असांजो लोकल इशू हूंदो उनसे तव्हां सां गॾु हूंदासीं। मुंहिंजे अॼु प्रोग्राम में जेको ॿियो महिमान हुयो मुंहिंजो काश न्यूज़ डेरकी जी सथ सां लॻा पियल जनाब ज़फ़र समेजो साहब हुयो। पंहिंजे होस्ट जावेद लगारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।